अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हाणे मुल्क में खंडु ऐं कणिक जो बहिरान पैदा थियणु न ॾींदासीं। मुल्की मईशत हाणे बहितरी ॾांहुं वधी रही आहे। फ़ख़ुरु आहे त 17 सालनि खां पोइ पहिरियों भेरो असांजो करंट अकाउंट सरप्लस थी वियो आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त मुल्क खे टैक्स रिन्यू जो अधु हिसो माज़ीअ जे हुकूमतुनि पारां वरितल कर्ज़नि जी अदायगीअ में लॻी वञे थो। गुज़िरियल 4 महीननि दौरान पाकिस्तान जे कर्ज़नि में को बि इज़ाफ़ो न थियो आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त फ़ौज सां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं, पर लिकी न ॻाल्हाईंदासीं। अवाम जे साम्हूं आईन जे दायरे में रही ॻाल्हियूं थी सघनि थियूं। फ़ौज सिधी रीति राब्तो नाहे कयो, पर आसपास मौजूदु केतिरनि ई माण्हुनि राब्ता कया आहिनि। बरतानवी हिकु इदारे में ॾिनल इंटरव्यू में मरियम नवाज़ चयो त फ़ौज मुंहिंजो इदारो आहे। अपोज़िशन इताद PDM जे प्लेटफॉर्म तां ॻाल्हियुनि ते गौर करे सघिजे थो, पर शर्त उहा आहे त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत खे घर मोकिलियो वञे। कराची वाक़े बाबति रिपोर्ट खां पोइ केतिरा ई सवाल पैदा थिया आहिनि। अवामी रद्द अमल जो जवाबु कम इदारनि जो न, पर चूंडियल हुकूमत जो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त सम्झ में नथो अचे त PDM जो बयानो कहिड़ो आहे। मरियम नवाज़ सिधो संहुं पंहिंजे ख़िलाफ़ु हलंदड़ केसिस में रिलीफ घुरी रही आहे। मरियम नवाज़ जे इंटरव्यू ते रद्द अमल ॾींदे फवाद चौधरीअ चयो त PDM मौक़िफ़ मां लॻे थो त उन्हनि जी तहरीक में दम न आहे रहियो। मरियम नवाज़ जो बयानो अपोज़िशन जे इताद में आख़िरी कोको साबित थींदो। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त नून लीग आर्मी चीफ ऐं ISI सरबराह जा 11 भेरा नाला वठण बैदि मुंहुं भर किरी आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीर में औरत ऐं संदसि 4 वरियनि जी नियाणीअ सां ज़्यादतीअ वारे वाक़िए जो नोटिस वरितो ऐं हुन सिंध हुकूमत खे जांच करे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाईअ जी हिदायत करे छॾी। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल बि वाक़िए जो नोटिस वठंदे चीफ सेक्रेटरी सिंध ऐं IG एक्ट पुलिस खां रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध सरकार पारां कश्मीर में औरत ऐं संदसि मासूम ॿारड़ीअ सां पेश आयल ज़्यादतीअ जे दर्दनाक वाक़िए जी भरपूर नमूने पैरवी करण जो ऐलान। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त औरत ऐं ॿारड़ीअ सां अहिड़े क़िस्म जूं हरकतूं कंदड़ वहशी जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई मिसाली बणाइण जी ज़रूरत आहे, जीअं अॻिते अहिड़ा वाक़िया पेश न अचनि। इंसानी हक़नि वारी वज़ीर शीरीन मज़ारी कश्मीर में औरत ऐं संदसि मासूम ॿारड़ीअ सां ज़्यादतीअ वारे वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त दर्दनाक वाक़िए मां ख़बर पवे थी त कहिड़ी रीति वहशी जवाबदार ज़ुल्म करे रहिया आहिनि। हुन पंहिंजे ट्वीट में चयो त इतलाउ मिलियो आहे त हिकु जवाबदार रफ़ीक मलक खे 3 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते उमाड़ियो वियो आहे, पर 2 जवाबदार फ़रार थी विया। फ़रार थी वियलनि जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। सिंध हुकूमत जी फ़नी कमेटी सिंध जे बैराज बाबति वापडा जी शुरूआती रिपोर्ट खे रद्द करे छॾियो। फ़नी कमेटीअ वापडा जी शुरूआती रिपोर्ट ते तयारु कयल पंहिंजे जवाब में ॼाणायो आहे त कोटड़ीअ खां हेठि बैराज डेल्टा लाइ वधीक दवायूं आणींदो, जेको डेल्टा लाइ बि नुक़सानकार हूंदो। वापडा वटि सिंध बैराज जहिड़े मंसूबे जी बि रिपोर्ट तयारु करण लाइ घुर्बल मयार जी सलाहियत ई मौजूदु नाहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां कश्मीर जे वज़ीर आज़म राजा फारूक जी मुलाक़ात। DG ISPR जो चवणु आहे त मुलाक़ात में लाइन ऑफ कंट्रोल गॾियल दिलचस्पी वारे मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। आर्मी चीफ चयो त पाक फ़ौज कश्मीर कारसाज़ गॾु बीठल आहे। कश्मीर जी हिमायत जारी रखी वेंदी। थारूशा रोड ते बाईपास जे रहवासण मिसमात सकीना कलोड़ो पंहिंजे मासूम ॿारड़नि सां गॾु पाक किताब खणी प्रेस क्लब नौशरो फेरोज़ अॻियां दाईंदे चयो त सुबुह सवेर पुलिस ऐं ख़ानगी कपिड़ा पहिरियल इम्तियाज़ इनाम नदीम अजीब अबासी घर ते चढ़ाई करे मुंहिंजे मुड़ुसु दाइम कलोड़ो खे तशदुद जो निशानो बणाए खणी विया आहिनि। हुन चयो त नदीम कलोड़ो मुंहिंजे मुड़ुसु ते मोबाइल चोरीअ जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे, जंहिं जे आज़ादीअ लाइ 1 लख रुपया घुरी रहियो आहे, ऐं जॾहिं त पुलिस कुझु ॿुधाइण लाइ तयारु न आहे, जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ु कार्रवाई करे मुंहिंजे मुड़ुस खे आज़ादु करायो वञे। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद अबरार अहमद जाफ़र 300 बिस्तरनि ते मुश्तमिल माउ ऐं ॿार जे सिहत जे मर्कज़ जो दौरो करे डॉक्टर्स ऐं अमले जी हाज़िरी चेक कई, ऐं जॾहिं त इस्पताल में सफ़ाई सहूलियतुनि जो जाइज़ो पिणु वरितो वियो। डिप्टी कमिश्नर बेनज़ीर पब्लिक स्कूल फॉर गर्ल्स नवाबशाह जो दौरो पिणु कयो, ऐं हुन चयो त स्कूल जे मसइलनि खे हल करण लाइ हर मुमकिन इक़्तिदाम कया वेंदा, त जीअं स्कूल जे मसइलनि खे हल कयो वञे। पाकिस्तान कोस्ट गार्ड जी वॾी कार्रवाई, 751 किलोग्राम आला क़िस्म जी क्रिस्टलाइन हीरोइन बरामद। डायरेक्टर जनरल पाकिस्तान कोस्ट गार्ड जवाननि जी कारकर्दगीअ खे साराहियो ऐं वाज़े रहे त पाकिस्तान कोस्ट गार्ड
हर क़िस्म जे स्मगलिंग जी रोकथाम लाइ हर वक्त मसरूफ़ आहे। तर्जुमान पाकिस्तान कोस्ट गार्ड। My name is Natim Ali, Sanap Anwar Ali Solanki. जो माजूर कोटायो ऑर्डर कराए तीसो साहब इतां जो कुछ बस आए आपी तरह जेके बाण ता दिले आपी तरह न साबुतन असांजी न कोज ताणी निलूदन ता दिले हुकूमत सा माजूरन के असां मोहताज रायते वेचे छमाई नातियान पर असां केर बि नथी ॿुधे हुकूमत मुझी रुकेश चंद डीचो साहब ऐं माज़ूरनि जा मुतालबा असां हल कराए असां माज़ूर काॾे वेंदासीं मोहताज बचड़ा असांखे। शोएब अली उमराणी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।